दोस्तों अॼु शमन अली मिराली जो वॉल्यूम है 47 मतलब एल्बम नंबर 3 1994 जो एल्बम है। एक नए अंदाज में नओ अंदाज समझो था। नओ अंदाज है माना इनके कोट बोट पातल आहे, चश्मो भी पातल आहे, हथ भी ॾेखारे थो। नओ अंदाज इहो आहे। हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत है, सुख जे नथो ॾे यार मूंखे दुख ई सनम दे, सुख जे नथो ॾे यार मूंखे दुख ई सनम दे। ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट्स भी कया आहिनि, उहे कमेंट्स भी शामिल कयूं। पहिरियां कमेंट्स आहिनि वहीद अहमद लिखियो आहे त 55 पंटीह माना ऐं 50 पंटीह 47 पंटीह मतलब ये टई वॉल्यूम तव्हां न आहिनि रखिया। इनो रखियल आहिनि सिर्फ़ु 47 पंटीह अॼु हलायूं था। ऐं उन खां बाद ॿिया कमेंट्स भी आहिनि। वहीद अहमद लिखियो आहे फेवराइट एल्बम आहे। ऐं साईं आसिफ अली शाह अस्सलाम वालेकुम, उम्मीद ख़ुशि ख़ैरियत सां जी बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं हिन एल्बम जे लाइ लिखियो आहे त ज़बरदस्त सुकून मिली वियो 56 पंटीह वॉल्यूम जे लाइ। ऐं ॿिया कमेंट्स भी आहिनि। उन खां पोइ माशूक अहमद लिखियो आहे ग्रेट एल्बम। आशिक अहमद सोलंकी VIP एल्बम आहे 56 पंटीह। हसन अहमद महर अदा शमन अली मिराली जा नाज़ खां पोइ थर पारस जा। ठीकु आहे भाउ, ज़रूरु कंदासीं, कंप्लीट कंदासीं शमन अली मिराली जा। जेके भी तव्हां कुझु नंबर न भी ॾिठा हूंदा उहे भी उन्हनि जा भी वीडियो ठाहे रखंदासीं। ऐं हिन में हसन अहमद महर लिखियो आहे नाइस वॉल्यूम आहे। शाबान सोलंकी लिखियो आहे तुंहिंजी पसंदि जो भी सॉन्ग आहे, इंडियन सॉन्ग आहिनि। आया उदासी तोले मेरी सपनों की रानी। शाबान सोलंकी लिखियो आहे सुपर हिट, वॾी महिरबानी था कुर्ब। उन खां पोइ नेक मोहन लिगारी या कमेंट्स आहिनि। अदा साईं बिल्कुलु सही था चओ, मुंहिंजी पसंदि जो एल्बम आहे, वॾी महिरबानी नेक मोहम्मद अदा, लख कुर्ब लख थोरा। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे कमेंट्स नवां दोस्त भी कनि त उन्हनि जो कमेंट्स भी शामिल कंदासीं। ऐं हिन एल्बम जे तरफ़ हलूं था। ऐं हिन एल्बम जो पहिरियों टाइटल सॉन्ग आहे ऐलान कयां थो, सिर साह तो ते मां पंहिंजो कुर्बान कयां थो, मां तुंहिंजो हाँ दिलबर इहो ऐलान कयां थो। इहो वही धकड़े जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ भी वही धकड़े जो कलाम आहे। कलाम जा बोल आहिनि, मूंखे हाल पंहिंजे ते छॾे ॾे तूं, मूंखां हाल पहिरीं तूं पुछी छा कंदे, तो रोआ रेवा रोईंदुसि मां, मुंहिंजा लुड़क पहिरीं तूं घी छा कंदे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे गोहर गदाई जो। कलाम जा बोल आहिनि, कहिड़ी ईद कबी तो सिवा सनम, नाहे का ख़ुशी तुंहिंजो आहे कदम। उन खां पोइ कलाम आहे सूंहं मुंहिंजी कमज़ोरी आहे, प्यार मुंहिंजी मजबूरी आहे, यारो हयाती गुज़ारण लाइ हिकिड़ो सुहिणो सनम भी ज़रूरी आहे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे ज़ुल्फ़कार मंगी जो। तूं त ख़ुशि थो रहीं सोहणा, मुंहिंजो हिते हाल ॾिठो थी। उन खां पोइ आहे इमदाद अली मरी जो कलाम आहे, लिकी थो करे इशारा, ॾिसी न वठे को प्यारा। उन खां पोइ आहे वही धकड़े जो कलाम आहे, सुख जे नथो ॾे यार मूंखे दुख ई सनम दे। उन खां पोइ बहितरीन कलाम आहे अख्तियार अली शाह जो, आ प्यारा ओ जानी तोसां ई प्यारा, तुंहिंजे ॾिसण लाइ त दिलि बेकरारा। उन खां पोइ वही धकड़े जो आख़िरी कलाम आहे, घटि कर सिंगार सोहणा, सियाणो थी सोच कर। ऐं दोस्तों इहो एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं हिन एल्बम में सभई गीत सुपर हिट हुया। ऐं तव्हांखे वीडियो कीअं लॻो, वीडियो सुठो लॻो हुजे लाइक